अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ नाज़रीन, 3 इडियट्स जे ब्रांड न्यू एपिसोड सां गॾु मां आहियां सोराब सूमरो ऐं 3 इडियट्स में जीअं तव्हांखे ख़बर आहे असां वटि मुआशिरे जा मुख़्तलिफ़ किरदार ईंदा आहिनि। ईद ख़ैर सां गुज़री वई आहे ऐं इहा ईद कीअं थी, अचानक ईद थी, सभई माण्हू हिक ॿिए खे चवनि पिया ज़बरदस्ती ईद मुबारक, अचानक ईद मुबारक। उन ई ईद मुबारक खे असां ॾिसंदे असां हुकूमती नुमाइंदो हिकिड़ो घुरायो आहे, MNA आहे। उन्हनि खां पुछंदासीं त इहा तव्हां अचानक ईद कीअं कराए विधी जो सभु परेशान थी विया। ईद राति हर कोई माण्हू घरों ईअं निकितो ॼण सुभाणे दुनिया ख़तमु थी वेंदी ऐं हर कोई माण्हू दुकाननि तां शयूं वठणु शुरू थी वियो, ईअं स्टॉक करणु शुरू थी विया, ख़बर न आहे त छा थींदो सुभाणे। हुकूमती नुमाइंदो घुरायो आहे असां पंहिंजे हिन शो में 3 इडियट्स में। उन्हनि खां पुछंदासीं त अचानक ईद तव्हां कराई, आख़िर कहिड़ो प्रेशर हुयो तव्हां ते। इहे बि ख़बरूं पवनि त कोई प्रेशर हुयो उन्हनि ते त जल्दी बसि ईद करायो, जान छॾायो। उनखां अलावा ग़रीब माण्हू त जीअं तव्हांखे ख़बर आहे ॾाढो परेशान आहे गरीब तबिको। ग़रीब फैमिली बि हिकिड़ी घुराई आहे असां वटि, उहो मरा बि ईंदो हिते, उहो बि परेशान आहे। ईद जे ॾींहं खां वठी करे अञा ताईं परेशान आहे। हिकु लोड शेडिंग हुनखे ॾाढो परेशान कयो आहे, महांगाई परेशान कयो आहे, मथां वरी अचानक जेको ईद जो ऐलान थी वियो हुयो उनजे करे तमामु घणो परेशान थी वियो आहे। रोज़गार बिल्कुलु ख़तमु थी विया आहिनि लॉकडाउन जे करे। त असां हुकूमती नुमाइंदे खे पहिरियां घुराईंदासीं ऐं उन्हनि खां पुछंदासीं त आख़िर कहिड़ो प्रेशर हुयो, छा थियणु वञी रहियो आहे। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में मेंबर नेशनल असेंबली MNA साहब, अचो साईं MNA साहब। अच्छा जी जी अच्छा ठीक ठीक अच्छा ठीक थैंक यू ओके 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 ॾाढा बिज़ी MNA साहब आहिनि। थैंक यू जी जी साईं शो में अची विया, मोबाइल बंदि करे छॾियो आहे, महिरबानी थिए। ठीक इहा तव्हांखे ख़बर हूंदी, शोज़ में वेंदा रहंदा करंट अफेयर्स में, त मोबाइल माफ़ करे छॾियो, अचानक सां फ़ोन अची वई। ही साईं तव्हांजो ड्रेसमैन आहे केरु आहे? अधु ही मुंहिंजो पर्सनल मुलाज़िम आहे मुंहिंजो, गाॾी जो ड्राइवर बि आहे। कोट जिते ॾिसो हाणे तव्हां खां पोइ हिकिड़े ॿिए शो में वञिणो आहे मूंखे, त उते वरी कोट ई पाइणो आहे मूंखे। त हिन खे रख हली गाॾी में, मां चवां थो फ़ोन मोन अचे पोइ खणी अचां। ठीकु आहे सर जी, हल बहरहाल ओके थैंक यू। हा जी सर, कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ॾाढो माशाल्लाह कलर निकिरी आयो आहे तव्हांजो, ॾाढो सुहिणो थी पिया हो। माफ़ु कजो, मां तव्हां सां जेको मिलियुमि त इहा उते फ़ोन आई हुई, त हुन हिसाब सां मिलियासीं तव्हां सां। ॾाढो माशाल्लाह ज़बरदस्त यार, कहिड़ी क्रीम इस्तेमालु कंदा ॿुधायो त असांजा MNA तमामु जेको आहे कारा थी विया आहिनि, उस में कमु था कनि सही। अच्छा ॿुधायो त तव्हां फार्मूलो त ठका कढायूं क्रीम, वॾो कमु था कनि साईं, बाक़ाइदे उहो त सभिनी साम्हूं आहे तव्हां जेका कारकर्दगी आहे। हे जेको अचानक तव्हां इहो ऐलान करायो, रुयत हिलाल कमेटी वारनि खे चवनि था त प्रेशर हुयो हुकूमत जे तरफ़ां त ईद करायो। सर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तमामु वॾी हिकिड़ी हक़ीक़त 4-5 प्रोग्राम तव्हांजा ख़तमु थी विया, पर मुंहिंजी जेकी तव्हांखे ॿुधाईंदुमि न सिचुएशन, जेकी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि उहा ॻाल्हि मतिलबु हिकिड़ी क़ीमती आहे। उहा इहा आहे त सर असल में थियो इहा आहे त असल जेको माण्हू आहे उहो साइकिल जी हिकिड़ो उनजे मथां हिकिड़ो असरु थी वियो आहे। छा जो असरु? मोबाइल सुठी हुजणु खपे, गाॾी न आहे त गाॾी नज़र हुजे, गाॾी सुठी हुजे, गाॾी मिली वई हुनखे, भली प्राडो रीवो कहिड़ी बि गाॾी हुनखे मिली वई, चवंदो जेट हुजे, मूंखे जहाज़ हुजे, जहांगीर तरीन वटां या मलक रियाज़ अहिड़ो क़िस्म जहाज़ हुजे। बाबा ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां हर शइ में ख़ुशि रहणु चाहियो, हर शइ में ख़ुशि रहो, जेकी जिते तव्हांखे अलाह रखियो आहे सही जॻह ते रखियो आहे, सभु कुदरत ॼाणे थो। पर माण्हू असांजो साइकिल जी हिकिड़ो अहिड़ो थी वियो आहे त ईद आहे उन 4-5 वॻा हुजनि, छो ज़रूरु कहिड़ो आहे, जॾहिं तूं रोज़ा बि नथो रखे। गरीब तबिको त तमामु घणो परेशान आहे, सही गरीब तबिको तमामु घणो सही। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जीअं रमज़ान आयो आहे, फ्रूट महांगा थी विया, सही मुर्गियूं महांगी थी वयूं। महांगाई कंहिं कई? असां कईसीं, तव्हां हुकूमत कई न। तव्हां साइको होता, सब्ज़ी वारो पाण सब्ज़ी पंहिंजे लेखे महांगो कई थो थिए, मुर्गी वारो पंहिंजे लेखे 600 रुपया मुर्गी हली आहे साईं। पोइ 600 रुपया मुर्गी हली आहे। हुकूमत प्राइस कंट्रोल करे न साईं। केतिरो कंट्रोल कयूं, केतिरो घुमूं, कहिड़े इलाइक़नि में घुमूं? तव्हांजे करे गरीब केॾा परेशान। हिते हिकिड़ो गरीब असां वटि बि आयो आहे, हिते चए थो मां MNA साहब मिलंदुमि। अचो साईं, अचो अचो अचो। कंडा लॻा पिया आहिनि हिते, पूरी फैमिली परेशान आहे। मां हिकिड़ो ईद करे इहे थी वई आहे, इहो इंसान आहे थी वेंदो आहे, बेरोज़गारी लॻी पई आहे। ॾिसो था हालात न आहिनि अहिड़ा कमाइण जहिड़ा, ज़रूरु न आहे त माण्हू रोड ते बेस्तो करे, घर बि इहे ॻाल्हियूं थी पियूं सघनि। अच्छा हे तव्हांजी केरु आहे? सिस्टर आहे तव्हां सां गॾु? ओ एक्सक्यूज़ मी, घरवारी आहे मुंहिंजी, सिस्टर आहे। अच्छा घरवारी मसलन आहे, ग़रीब घरवारी ॾाढी सुठी, अहिड़ी त मुंहिंजी घरवारी बि कोन्हे का, ॾाढी सुठी रखी अथव। तव्हां थोरो ध्यानु ॾिजो, हे केरु आहे? अच्छा मैडम तव्हां वेहो प्लीज़, तव्हां उथो हिकिड़ो मिंट उथो, वेहण ॾियो औरत ज़ाता, अचो था प्लीज़ हिते वेहो, अचो प्लीज़ वेहो साईं। माना तोसां गॾु वेह, ॾिसो हिकिड़ी बार ओ मुंहिंजा बाबा तूं केरु आहे जो हरू भरू ईअं ऊपर आई असांजी माईअ खे चईंदो हिते वेहो? हल तव्हां तो मां पहुचंदो आहियां साईं, मां पहुचंदो साईं। तव्हां MNA साहब आहियो, तव्हां MNA आहियो, हिकिड़े माण्हू खे इज़त औरत इज़त साईं। तव्हां वेहो, असां एडजस्ट करे वेंदासीं, मुंहिंजी घरवारी आहे। तव्हां बि विथ फैमिली अची आओ शो में, असां तव्हांखे घुरायोसीं, तव्हां विथ फैमिली अची आओ।
हिकिड़ो त कपिड़े में तव्हांजे धप थोरो परती थी वियो केरु आहे साईं हे पाण हिन जो तारीफ़ कराईंदो MNA साहब आहे, हुकूमती नुमाइंदो आहे। हे आहे हा ख़ुदा जी का ॻाल्हि पोइ तूं छा करे छॾियो आहे? सॼो रमज़ान मूंखे बेरोज़गार विहारियो आहे तूं। हेरे मूंखे ख़ुदा जी मार पे मां छा करे छॾियो आहे? बाक़ी न त तोखे ख़ुदा जी मार न तूं हे छा करे छॾियो आहे? निबा पंहिंजी पोजीशन ॾिस, ज़ाल जी ॾिस, हेड़ियूं ज़ालूं रखंदो त पिनंदव न। बाबा हे पसंदि जी शादी आहे, मां कमाईंदोसि ठीकु ठाक। पसंदि जी शादी तोखे तओ न मिलजे मुंहं में, पसंदि जी शादी आहे तुंहिंजी। हेड़ी ज़ाल रखंदे जहिड़ी पिनाई तोखे, हिन जो मेकअप, हिन जा वार ब्लैक वार हूंदा, यकीन ब्लैक वार हूंदा। तव्हांखे कीअं ख़बर पई? तोखे साईं कीअं ख़बर पई आहे ब्लैक? अरे असांजी ज़ालूं कराईंदियूं आहिनि न, बेवकूफ़ चरिया, असांजी ज़ालूं कराईंदियूं आहिनि मेकअप। त हुन ख़बर आहे, हुन वार ब्लैक वार ॾिसो, हेठि हुन जा वार कारा आहिनि, मथां गोल्डन करा आहिनि। अरे गोल्डन वार बाबा मुंहिंजी माईअ ते तूं न ॻाल्हाए, मुंहिंजी माईअ ते न ॻाल्हाए तूं। मां तो थो ॻाल्हायां, हुन त हू मैडम मूंखे वणे थी, सुठी आहे, मूंखे वणे थी। मैडम हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां हितो वियो मुंहिंजे खां। MNA साहब तव्हां हेॾो वॾी कुर्सियुनि जे आदी आहियो, तव्हां हेॾो वियो त हेॾो हुननि खे विहारियो मैडम खे। सर प्लीज़ तव्हांजे भरिसां कीअं वेहंदी भरिसां पढ़ाई माई? सर हाणे तव्हां यकीन कयो, तव्हांखे पोइ हिकिड़ी ॿी कुर्सी ते रखणु घुरिजे हा। त हेड़ो किनो माण्हू घुरायो था, मैडम त पाण मसाला सुठी आहे, सुरीली आहे। मुंहिंजा बाबा मुंहिंजी माईअ ते एतिरो न ॻाल्हाए, तूं पंहिंजे MNA आहे न साईं, तो लॉकडाउन छो कई यार, बर्बाद करे छॾियो अथई। रोज़ जहिड़ो आहे मुंहिंजो। प्लीज़ एडजस्ट कयो तव्हां, एडजस्ट कयो तव्हां साहब, सीट एडजस्टमेंट तक। जी ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जानी ॿुधा मसइलो इहो आहे, हिकिड़ी मुंहिंजा बाबा हेॾे मां दो न आहियां। छा थियो? छा हे काॾे ईअं जानी मुंहिंजा कंहिंखे चई जानी? साईं थोरो ख़्यालु कयो, तव्हां असेंबली में माण्हू आहे रूबरू हिते। सम्झां पियो हुनखे त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पुट, ॻाल्हि ॿुध, असल में ईअं आहे, ग़रीब जेको आहे पंहिंजी जेको चवंदा आहिनि त हिकिड़ी पंहिंजी सबड़ आधार पेर डिघा कबा, जेतिरी चादर हुजे पेर ओतिरा डिघा कजे। ग़रीब माण्हू ॾिसो पंहिंजे लाइ जोड़ो कोन्हे, पाण लाइ पेंट ते चोलो पाया हुआ। ॾिसो साईं पेंट खे चोलो ऐं पेंट खे वरी बेल्ट कोन्हे, गुरबत छा कयूं? और हेड़ा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि साईं, तव्हां लॻ तव्हां जे करे घुरिजे, तव्हां जहिड़ा माण्हू साइको जज़्बाती, तव्हांजी घरवारी 4-4 5-5 वॻा संभरायूं अथई। हाणे त जेको आहे ईद ईद माण्हू 5 वॻा पाईंदो, छा बा तूं रोज़ा रखिया? घणा रोज़ा रखिया तव्हां? कंहिंखे बाबा ईद बि हुनजा जेको रोज़ा था, ग़रीब माण्हुनि जा त 12 ई महीना रोज़ा ई हलनि था साईं। साईं तव्हांजी हुकूमत खे 2.5 साल थी विया आहिनि, छा कयो अथव साईं? लॉकडाउन कई अथनि साईं, 2 साल त लॉकडाउन कई अथनि, अञा ॿियो छा कनि? शुक्र कयो इहो थिए थो, न त तव्हांजी औरतूं हिकिड़े 2 ॾींहंनि लाइ रुगो बाज़ारूं खुलियूं त माउ थियनि पियो उते, ईअं घिरी वञनि, उॿसी करे मुई वञनि, 3-4 औरतूं मरी वञनि। तव्हां ॾिसो हैदराबाद जी जेकी या तिलक चाढ़ी आहे, उन में लाहौर जी हिकिड़ी मार्केट में औरतूं अची घिरी वञनि, बच्चा उन बेहोश थी विया। अहिड़े क़िस्म जो अड़े छा साइकिल जी तव्हांखां असरु थियो आहे? उहो साईं बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, अॻे बि दौर हलिया आहिनि, अॻे बि ज़माना हलिया आहिनि, इहो ज़रूरी न आहे तव्हां साइकिल जी थी वञो त बाबा मूंखे गाॾी भली हुजे, घर भलो हुजे, जेको तव्हांखे ॾिनो अलाह उन में तव्हां ख़ुशि रहो। जेकॾहिं मूंखे पोस्ट मिली आहे, इहा अलाह जी हिन में महिरबानी आहे, हिन में सभिनी हिन में ख़ुशि रहे ॻाल्हि न थियणु खपे, हिन में अलाह जी महिरबानी आहे। बात पटे भले, अच्छा बात पटे भले, हा हलो हलो जी, अच्छा ठीकु आहे। न बसि हितो जीअं असां चवंदा हुआ, हिते कुझु फैमिली आई आहे, कुझु मुतासिर फैमिली आहे, हुनजी घरवारी बाबा पंहिंजा दुकान आहिनि, तव्हां खोलण ॾियो रुगो, कमाईंदासीं असां। मुतासिर फैमिली आहे, छा पिनऊं था छा तो वटि? हा घरवारी ॾाढी सुठी आहे, सुरीली आहे, हुनजी पाण बदतमीज़ आहे। पुट घरवारी चङी आहे हुनजी, तूं छो तो असांजे ॿारनि ते घणो ॻाल्हाईं? ॾाढो सही जज़्बाती माण्हू अथव, अहिड़ा माण्हू जेल में तकड़ि में हलिया। ॾिसो इहो बदतमीज़ी न कयो, तव्हां MNA साहब साईं MNA आहे, पोइ हर मुंहिंजी ज़ाल खे थो चए त भली त तव्हां बि ज़ाल छो वठी आयो शो में साईं? साईं छॾे ई नथी, शक थी करे न, अकेलो छॾे नथी, छा कयां मां? तव्हां शक कंदी आहियो? बाक़ाइदा केरु मरंदसि न ते अहिड़े मुंहं ते बि शक कंदी आहियो? पाण खे भउ थींदो अरे मूंखे छा जी मुबारक हिन करे चई घरवारी आहे, हिन वटि पोस्ट आहे, तूं हरू भरू पाता रखाईंदे, तूं हल मुबारक अथव। अचो ॿुधो सर, साईं जे माण्हू भलो हुजे त सुहिणी सेक्रेटरी हुजे त न, माण्हू कहिड़ो अथसि गॾु, अंदाज़ो लॻायो। असां शरीफ़ माण्हू, असां तव्हांखे बि चवंदासीं बाबा जहिड़ो मोह हुजे ओड़ी मिठाई वठिजे। हाणे तुंहिंजो मोह आहे गुड़ जहिड़ो, तूं पाण था खयूं त रसगुल्ला, सही ॻाल्हि खिले जहिड़ी आहे न साईं, उन ॻाल्हि मोह हुजे गुड़ जहिड़ो, खयूं त पाण रसगुल्ला, त पोइ ज़ाहिर आहे त व्यस्तो थी थिए दुनिया में। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां जज़्बाती माण्हू आहियो, तव्हां चओ था असां कमाए वठूं, माण्हू खे फुरे वठूं, न लॉकडाउन आहे हीअं छाजो आहे? असां ॼाणे वरी कयोसीं, इन जे लाइ असां ॼाणे वरी कयोसीं ताकी तव्हां जेके ग़रीब माण्हू आहिनि, तव्हां जेके मिसकिन माण्हू जेको मिडिल क्लास जो माण्हू आहे, उहो परेशान न थिए। ईद जे मौक़नि में ख़ासि करे एतिरो त ख़र्चु करे वेहनि था, जंहिंमें उधर खणनि था, कर्ज़ खणनि था, माण्हू ॾेखारियो कंहिंखे था, सॼो ॾींहुं तव्हां गर्मी में घर वेठा आहियो। पुट ॻाल्हि ॿुधो साईं, तव्हां हिन खे इहो थोरो तव्हां कई न लॉकडाउन, ठीकु आहे, ईद कीअं 12 वॻे अनाउंस कयो, असांखे दरपदर करे छॾियो। इहो सिर्फ़ु तव्हां जे लाइ,
असांजे लाइ अगरि तव्हां हिकिड़ो ॾींहुं असां ॾींहुं सुभाणे जेको आहे ईद कंदासीं सुभाणे अॼु जेको आहे सो चंड न आहे बीठो सुभाणे बीहंदो चंड तव्हां उहो जेको चंड राति वारो जेको टाइम हुयो उहो तव्हां एॾो ख़्वार थियो आहे तव्हां दरपदर थियो आहे तव्हां जेको परेशान थियो आहे तव्हांजो घर वारियूं तव्हांखे परेशान कंदा ऐं तव्हां जेको आहे साइकिल जी हिकिड़ो मरीज़ थी वञो आहे तव्हां ख़रीदारी न करे सघो हाणे बि परेशान थिया हाणे परेशान थिया माण्हुनि वापसि अची करे ॿीहर दुकान खोलिया आहिनि अची सौदे जे लाइ साईं मां तव्हांखे ॿुधायां त जीअं ऐलान कयो आहे न चंड कमेटीअ वारनि त चंड असांखे नज़र आयो आहे मां त सुम्ही रहियो मारी माई घरां निकिती हली वई काॾे हिन ई का शॉपिंग करण वई काॾे कंहिंसां निकिरी वई अकेली निकिरी वेंदी आहे हिनजी आदत आहे बहरहाल थोरियूं इहे शयूं ॿुधायांव थो त 11 वॻे खां पोइ हीअ निकिरी वई आहे मूंखे का ख़बर ई न हुजे मां अधु राति जो निंड में उथियुमि मुंहिंजो यार माई घर कान्हे फोन कयां मां काथे अची मार्केट में रश लॻी पई आहे अची ख़रीदारी थी कयां मूं चयो हिन महिल छो सुभाणे त हुयो न ॾींहुं सॼो जे ऐलान थी वई चंड निकिरी वई मूं चयो 12 वॻे 11 वॻे कहिड़ो चंड निकितो आहे इहो ज़ुल्म कयो आहे तव्हां सां बि कोई मसला थिया अचानक जेका ईद थी वई ॾाढी मुश्किल थी रक्षो न पियो मिले ते जुल्ली मैचिंग थी कोन मिली अच्छा कपड़ा सही सुठो न पार्लर बि वञी करे ॿीहर खोलायो ब्यूटी पार्लर पार्लर बि खुलियल रात जो अच्छा सुबुह थी वई तव्हां सभु तव्हांजे करे मतिलबु ॾिसो तव्हांजी का नई शादी थियण वारी छा जो तव्हां पार्लर वियो हर शइ वियो निमाज़ मर्द पढ़ंदा तव्हांखे छाजो असां तयार थियूं छोकिरी आहियूं तयार थींदासीं ईद पुटा असांजे घर में हिकिड़ी हीअ ई त तयारु थींदी आहे हीअ बि न थिए त पोइ असां माना सॼो घर भीड़ लॻो अहिड़ी मूंसां तयार थींदो मर्द तव्हांजा मुंहुं धोतल न आहिनि मर्द जो कमाए माईअ खे ॾे माईअ जो कम आहे जारिब करे अच्छा ब्रेक जो वक़्तु थिए ब्रेक खां पोइ तव्हां खां पुछंदासीं त तव्हांजी लव मैरिज आहे अरेंज मैरिज आहे मोज़िज़ नाज़रीन वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ अफ़सोस हिकिड़ी ॻाल्हि ॾाढो अफ़सोस थिए थो ॻाल्हि जो ॾाढो जी 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 साईं बसि वॾी महिरबानी वेलकम बैक नाज़रीन वापसि अची आऊं शो में 3 इडियट्स में अॼु असां वटि हिकिड़ो ग़रीब तबिको बि आयल आहे जेको महांगाई जे करे परेशान आहे ऐं MNA बि आयल आहे असां वटि जेको हुकूमती नुमाइंदो आहे त साईं असां वटि ग़रीब तबिको तमामु घणो परेशान तव्हांजो चवण आहे त हिकु पाण किना आहिनि मायूं सुहिणियूं निननि जूं त तव्हांखे कहिड़ो एतिराज़ हुजे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पंहिंजी लेवल जी मां इहो हिकिड़ो इहो माण्हू खे चवणु आहे त बाबा पंहिंजी लेवल जी शइ ॾिसी करे लेवल जी कहिड़ी हर कंहिंजो नसीब आहे न पंहिंजो केॾो ख़राबु हुयो तव्हांजो नसीब ख़राबु तॾहिं तव्हां ॿिए हर कंहिंजो नसीब आहे ॾिसो मां सदको वञा तव्हां सदको कीअं वञो तव्हां ईअं पुट कीअं सदको वञी हरू भरू सदको वञा इहो पुट करे न ॻाल्हायो MNA आहे त ग़लति थो ॻाल्हाए न पर हाणे मुड़ुस हाणे छा कजे निभाइजे अच्छा हाणे इहो ॿुधायो फ़राक़ दिली आहे अहिड़े मुड़ुस सां हक़ीक़त मां हिन ज़ाल हुजां त 5 मिंट न रहां हिन वटि तव्हांजी लव मैरिज आहे अरेंज मैरिज आहे तव्हांजी लव मैरिज थी लॻे मूंखे त लॻे साईं असांजी बाक़ाइदा ईअं लव मैरिज थी हुई कीअं लव मैरिज थी अॼुकल्ह असां त ॿुधूं पिया अख़बारुनि में अचनि पियूं ख़बरूं त हिकिड़ी छोकिरी जेको आहे मुसलसल छोकिरे खे बुझाए ॾींदी हुई छोकिरे चयसि त भुजनि जी ट्रक भरे मोकिल पोइ बि मां न छॾींदुमि जान तुंहिंजी पोइ हुन ते दिलि अची वई हुनजी ईअं न ईअं या कंहिं रक्शे जो किरायो भरियो कयो त हुन सां शादी थी वई अहिड़ो को चक्कर हुयो छा न साईं अहिड़ो को बि चक्कर न हो असांजी लव मैरिज ईअं थी वई जो असांजो माना ईअं हिकिड़ी मार्केट में टकर थी वियो अच्छा त मार्केट में मुंहिंजो दुकानु हूंदो हुन में वॾो मां कमाईंदो हुउसि ख़ुशि माण्हू हूंदो छा जो कॉस्मेटिक्स जो दुकानु छाजो साईं कॉस्मेटिक्स जो इहो जेके क्रीमूं पाउडर हूंदा आहिनि इन जो मूंखे दुकानु आहे मेकअप वेकअप मूंखां वठंदी उन खां पोइ मां पहिरें दफ़े त हिन खां पैसा ई न वरिता मां चवणु तोखां पैसा वठां ॿुॾी मरां छो जो मूंखे वणी उन खां पोइ हीअ हिरी अच्छा उन खां पोइ वरी ॿिए दफ़े आई हीअ पैसा त कुझु खणी आई पर सामान ॾाढो महांगो पई खणे मूं चयो हाणे ख़र्चु त थिए थो मतिलबु पोइ इन खां भलो आहे त घर में ख़र्चु थिए पोइ हिनखे मूं प्रपोज़ कयो मूं चयो हेॾे कंदीअ शादी मूंखे न थई ज़ाल ॿाल हिन चयो मां कंदसि उन खां पोइ साईं हिन शादी कई मूंसां यकीन अधु दुकानु साईं अधु दुकानु हिन पंहिंजो जेको मेकअप वेकअप हुयो न उहो पाण हणी खपाई अधु मां टुटुसि उहो ॾेई छॾियमि ॿियो कुझु लॉकडाउन जूं महिरबानियूं हाणे दरपदरां बेरोज़गार हाणे बि त असां ॾिठो आहे त अक्सर दुकान बंदि आहिनि अंदरि शॉपिंग हले थी पई पोइ दुकानु खोले माण्हू खे कढनि था साईं उहो त उन्हनि जे दुकाननि में जिन में सामान हुजे न मुंहिंजे दुकान में सामान ई न बचो मेकअप जो दुकानु ज़ाल मेकअप जी शौक़ीन पोइ छा हूंदो साईं हिन जे प्यार पढ़ो इहो कंहिं मज़े फनकार चयो हुयो त प्यार किया तो डरना क्या जब दांगी मली तो तवा क्या हिन में प्यार थियो उहो ओड़े क़िस्म प्यार थियो हुननि जो हक़ीक़त इहा आहे साईं मूंखे ईअं थोरो ईअं बेइज़ती महसूसु थी या तव्हां बल्कि डायरेक्ट बेइज़ती आहे महसूसु न कर मां तुंहिंजी कई आहे
तूं बिल्कुलु शर्म थो थी हिन में त सही हक़ीक़त इहा आहे हिननि माण्हुनि जे करे असां जेके हुकूमत जेके असां जेके सलाहकार आहियूं ऐं असां जेके MP आहियूं असां इहे सलाह था ॾियूं हुकूमत खे त बाबा हिननि माण्हुनि जे करे हीअ जेको साइकोलॉजी असर में पइजी विया आहिनि औरतुनि खे कपिड़ा सुठा हुजनि ज्वेलरी हुजणु खपे ऐं मैचिंग ज्वेलरी हुजे कपिड़े ते जहिड़ो कपिड़ा ओड़ो मुड़ुसु भले जहिड़ो ई हुजे मुड़ुसु भले जहिड़ो ई हुजे पर हिन कपिड़नि ते मैचिंग सुठी हूंदी हिन जो सिंडर जेको आहे कपिड़नि जी मैचिंग ते हुजनि वार अञा ड्राई थियल हुजनि माना हिन कलर हुजनि मुख़्तलिफ़ वार करे ब्लू करे नीरो करे ड्राई न साईं वार डाई थियण डाई मैचिंग ते आहे जी तव्हां शूज़ मैचिंग प्लस मैचिंग ते पाया हर शइ मैचिंग आहे तव्हां त शूज़ त मुंहिंजो वारनि सां मैचिंग आहे बाक़ी इहो मिलाए सघो था बूट तव्हांजे शेपरनि सां मैचिंग मिसाल हिकिड़ो तव्हां वारनि सां ॾेई सघो था वार चई छॾियासीं असां त मसइलो इहो आहे मैडम मसइलो तव्हां भला हो ख़ूबसूरत हो सुहिणा हो मां मञा थो ॾिसो तव्हां जेको हीअ जेको हेॾे चओ था ॿ मिंट थोरो ॻाल्हायां थो न पोइ माण्हू त तव्हां जेकी हक़ीक़त आहे तव्हां ॾाढा सुहिणा हो प्यारा हो तव्हां हक़ीक़त कंहिं MP जी घरवारी हुजो ज़ाल हुजो हाणे तव्हां हिकिड़े दर्जी जी ज़ाल मिसाल हिकिड़ो फर्ज़ु करो दर्जी न आहियां मां कारोबार आहे बिज़नेसमैन आहियां मां पर टुटल आहे थोरो तव्हांजे लॉकडाउन जे चकर में टुटी पियो आहियां मां जो पर शर्ट बिस्तरी न करे आयो आहे न आहे न साईं हिन महिल वसायल न आहिनि दुकान बंदि आहिनि छा कयूं घरवारी ड्रेस पातल ज़बरदस्त इस्त्री थियल आहे बिजली बंदि दुकान बंदि हुनजी बिजली त बंदि कोन्हे हिन जी बिजली बंदि थी वई आहे हिकिड़ो मिंट हुनजी बिजली बंदि कोन्हे हिनजी बिजली बंदि लॻी थी सघे थो ॿिए हंधा किथां इस्त्री करायो ॿिए हंधा कराईंदी ॻाल्हायो न घर में इस्त्री आहे असांजे में ॿिए कंहिं घर मां करे आई हूंदी न वञी छो घर मां इस्त्री कया आहिनि कपिड़ा पाण पोइ पंहिंजा न कया अथई जेके 4 पैसा कमाया थो हिन ते ख़र्च कंदो आहे पंहिंजो ख़्यालु नथो कयां सॼी मुंहिंजी मिल्कियत हीअ आहे माई आहे ऐं उन खां पोइ मोबाइल आहे बसि ॿ शयूं आहिनि मूं वटि हिनजी मिल्कियत इहा आहे हर शइ इहा आहे हाणे घणो बाद में घणो ख़ुशि अचे थो पर चई नथो सघे छो तव्हांजो प्रोग्राम TV ते हलंदो आहे माण्हू 88 मुल्क ॾिसंदा आहिनि हाणे YouTube ते बि ईंदो आहे प्रोग्राम तव्हांजो 100-150 मुल्क थी वियो आहे इन जे करे त मां उहो लफ़्ज़ चवणो थो चाहियां मसइलो चओ त ख़बर पए मिल्कियत न आहे घरवारी जेकी आहे हिकिड़ो भाती आहे घर में भाती आहे उनखे मिल्कियत नथी थी सघे मिल्कियत उहा आहे त खपाए बि सघे थी माण्हू मिल्कियत थी गाॾी मिल्कियत थी तव्हांजी पोइ घड़ी पतला पोइ मिल्कियत थी मुंडी सोन जी मिल्कियत थी साईं प्लाट तव्हांजो मिल्कियत थियो उहो खपाए सघिजे थो ज़ाल खे मिल्कियत न चइबो छो मिल्कियत जॾहिं आई त पोइ खपाइणी पवंदी गर्मी वॾी आहे गाॾीअ मां AC त घुरायो था छो वो पप्पू कुर्बान गाॾी मां AC पखो कढिया पखो गाॾी मां कढिया पखो त गर्मी ॾाढी पकिड़िजी वियो आहे हक़ीक़त तव्हां प्रोग्राम सॼो गरम आहे न प्रोग्राम गरम हूंदो आहे हा प्रोग्राम पकोड़ तूं पकोड़ पकोड़ पको चङी तरह ॻाल्हाए हेलो मां साईं तूं ॻाल्हाए तुंहिंजे पीउ जी फोन आहे तूं ॻाल्हाए हेॾा ॻाल्हि लूसी हेलो साईं आदत है ना मोबाइल हेलो जी अच्छा जी जी आहे ग़रीब आहे जी जी आओ माण्हू चङो साड़ंदो तॾहिं बड़ी इज़त कई आहे न त बूट लाइ हिते वठां असां खणंदे में फोन बि जी जी हुकुम मां अचो बाबा अचां मां जानी मां अचां जानी कंहिंखे था फोन में फोन में बंदि थिया ओ किली या पुट हेॾे पकवान त ॿुधो साईं असल में दरअसल मसइलो इहो आहे हीअ जेके माण्हू आहिनि हिननि माण्हुनि खे जे लाइ असां इहो सोचियो आहे त हिननि माण्हुनि जी हर शइ मुहांगी कजे एॾी जीअं आदि न थियनि अॻे बि दौर हूंदो साईं असां न थियनि साईं का शइ माना ज़िंदा रहण लाइ खाऊं पियूं था साईं पंहिंजो पेट भरियो आहे तव्हां पंहिंजो हर शइ घर भरियो आहे तव्हां नए दौर जा माण्हू हुयो असां पुराणे दौर जा माण्हू भरियो था न पंहिंजा घर वग़ैरह तव्हां भरे छॾिया जानी माफ़ कजो माफ़ कजो ॻाल्हि ॿुधो तव्हां रूबरू तव्हांजे प्रोग्राम में आया जानी जानी कंदो थो वते हीअ मुंहिंजी घरवारी आहे हिनखे सम्झायो था ऐं चङे मुड़ुस खे थपियूं हणंदे मूंखे वॾो टाइम थियो अॻु में हिकिड़ो कुटिजी वियो ईअं मुंहिंजे पुट हिनजी त मां सीट जी त कयां तोखे डायरेक्ट पादर हणंदो थो ॾिसो मां हर तोखे सलीम जानी जानी पको चङी तरह हणो जानी तमामु सुहिणा था लॻो तव्हां हेॾे कसम अथई पीउ जो कॾहिं जानी न तोखे चयो आहे पहिरियों बसि जॾहिं छोकिरी गॾु हूंदी आहे हक़ीक़त इहा आहे सर हाणे मसइलो इहो आहे त हिननि माण्हू जे लाइ असां इहो हर शइ मुहांगी हुजे अॻे तौर हूंदा माण्हू शंकर जेके थींदा न कंडी एतिरे क़दुरु जो साईं वज़ीर आज़म साहिबु पाण निकितो बाज़ारुनि में हुन ॾींहुं अकेलो ॾिठे त काई शइ सस्ती त कोई नथो विकिणे चेक करण लाइ इन जे लाइ ही ग़रीब माण्हू जेके साइको थी चुका आहिनि त मां साईं खाइणो आहे साईं यकीन कयो फ्रूटनि जूं रेड़ियूं फ्रूटनि जूं
असां ॾिठो जेको कटे करे खाई न सघनि रुज़ायत खाई न पिया सघनि भला उहे इहे उछलनि पिया इन शइ लाइ मुआविज़ो करे ताकी माण्हू थोरी थोरी शइ वठे हाणे त असां सफ़ा वठी नथा सघूं थोरी थोरी शइ त वठूं न अरे अॻे बि दौरो माण्हू असां खंडु सां सही असांजे वॾनि खंडु सां मानी खाधी गुड़ सां मानी खारकुर सां मानी खंड बि त महांगी करे छॾी अथव लाली आहे न वॾा तव्हांजा खंड तव्हां ई महांगी कई आहे हलाली आहे बिल्कुलु हलाली आहे हा तव्हां त कंहिं असां बि हलाली आहे उहे बि हलाली आहे तो मरी रे हर दौर में असां इहो ॾिठो आहे कमज़ोर ॿाहिरि यूटिलिटी स्टोर ते एॾियूं लाइनियूं लॻियूं पियूं आहिनि माण्हुनि जूं खंड जे लाइ सिर्फ़ु सर हाणे ॾिसो अटे जे लाइ माण्हू परेशान आहिनि ग़रीब माण्हू तव्हां हिते हाणे चओ हाणे इहो चओ सेल आहे तव्हां चओ त बाबा हिते सेल आहे छाजी सेल आहे ख़बर न छाजी सेल आहे छाजी आहे ख़बर न आहे लाइन लॻी वेंदी उते छा यूटिलिटी छा आहे यूटिलिटी ते सिर्फ़ु रुपया ई बचंदा हिकिड़ो माण्हू जेको तूं कमाए ₹1 महीनो लाइन में बीठो आहे थियो रुपयारे में हुकूमत ख़्वार करण लाइ बाबा तूं ॿिए स्टोर वठ न दुकान वटि पाड़े जे तूं लाइन में बीठो आहे सिर्फ़ु ₹1 जी बचत आहे किले ते ₹1 जी बचत आहे तव्हांखे ख़बर आहे खंड घणे किलो आहे घणे किलो आहे तव्हां वती आहे कॾहिं मां नौकर वठी मां ख़बर कोन्हे यकीन मां ख़बर ई कान्हे अटो चांवर दाल घणे आहिनि किलो मां ख़बर सब फ्री में ईंदा वठंदा कीअं सब फ्री में ईंदा पैसा भरींदा ई न अरे हेॾे हलो कहिड़ी ख़बर हेॾे हलो हुनखे मां रेट न खोली पुछो गरीबनि खां हा हिननि खां रेट छो था पुछो खंडु तक़रीबन साईं हिन महिल 150 ते पहुती आहे वञी ₹250 ₹300 पौणा ₹300 दाल थी हले पई ठीकु आहे आनू जेको आहे गर्मियुनि में बि ₹20 थो मिले पियो ठीकु आहे ऐं मूंखे ॿियो पुछो तव्हां को खीर महांगो थी वियो आहे खीर साईं तक़रीबन हिन महिल ₹120 ₹100 ₹150 किलो थो हले उहो बि साईं पाणी वारो खीर थो मिले ठीकु आहे पाणी वारो इहो ज़ुल्म लॻो पियो आहे हाणे छा वाहिद तव्हांजी हुकूमत हीअ आई आहे जंहिंमें ग़रीब बि परेशान आहे अमीर बि परेशान साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो असां हिन खे सुधारणु था चाहियूं माण्हू खे सिधो करणु था चाहियूं असल में इकोनॉमी जेकी आहे उहा असांजी जेकी हुकूमत आहे उहा डिम करे छॾी असां हुनखे मथे खणी आया आहियूं कंहिंखे इकोनॉमी खे इहा छा हूंदी आहे साईं हे हूंदी आहे तव्हांजी ज़ाल हूंदी आहे इकोनॉमी जी ख़बर न आहे जे माण्हू खे उहो मुंहिंजी भर में वेठो आहे सर बसि ओए हेॾे वो हेॾे मूंखे ॾे बसि हेॾे हणे थो न हे हणा थो ओ मुंहिंजा साईं बाबा दिमाग़ ख़राबु थियो घर छो न थी वई ख्वार कयो आहे तो सॼी दुनिया में मूंखे तूं ट्रेकर हणाए छॾो वीडियो कॉल ते हूंदी कर मां हिते रखी छॾींदमि जिथे बि वेंदुसि छो रखां भला मां गॾु हलंदमि गॾु हलंदमि सही माना मां अगरि जे कॾहिं वञा बि सही न त मां 2 माण्हुनि जो किरायो भरियां त तमामु सुठी तबियत जे मालिक आहियो तव्हां माशाल्लाह ॾाढो जहिड़ा ख़ूबसूरत आहियो ओड़ा सुठी तबियत जा मालिक आहियो मुड़ुसु जेको आहे तव्हां मुड़ुसु खे यकीन कयो पादर करे थो तव्हांजो मुड़ुसु छो साईं पादर करे थो ज़ाल आहे मुंहिंजी मुड़ुसु अरे हेड़ ज़ालनि जा हेड़ा मुड़ुसु थोरा ई हूंदा कहिड़ा हूंदा आहिनि बाक़ी साईं साईं पाण जो त कहिड़ा हूंदा कहिड़ा हूंदा आहिनि हा मुड़ुसु हूंदा आहिनि को हुजे को कंहिंखे वास्कोट पातल हुजे को सुठी वाच पातल हुजे सुठो बूट पातल हुजे अहिड़ा मुड़ुसु हूंदा इहे गैरत न हुजे हा खाली बस वारे पातल हुजे हिते गैरत आहे हिते सही गैरत ख़बर थी करे मुड़ुस में हूंदी आहे गैरत आहे तव्हां में वाह जो गैरत सही तो में भली गैरत मुड़ुस दा लगे मेकअप करायो पाण गॾु वेही वेठो आहे हिकिड़े गैर माण्हू सां गॾु वेही वेठो इहो त साईं इहा त गैरत भली आहे तोसां गॾु छा मूंसां गॾु इज़त कंदो आहियां बराबरीअ जो हक़ थो ॾियांसि न साईं हक़ ॾे थो सरासरी बराबरी ते बराबरी जो हक़ तूं ॾियां तॾहिं मञियां तोखे तॾहिं मां जॾहिं तूं विचो उथी हुनखे विच ते विहारियां पोइ इहे उहो बराबरी जो हक़ इहा कहिड़ी मञियां तूं मुड़ुसु माण्हू आहे इहा कहिड़ी बराबरी आहे तोसां गॾु विहारे छॾियां बराबरी आहे न तूं शक न कर पर मुंहिंजे ख़्याल में जेका तव्हां हालत कई आहे न हिते महांगाई जी इहो दौर बि अची वेंदो जो माण्हू ईअं करण ते मजबूर थी सही वाह हिकिड़ी बराबरी इहा आहे न सही त हिकिड़ो माण्हू विच ते तूं दीवार पणे वेठो आहे इहा बराबरी औरत माण्हू सहूलियतकारी जो किरदारु अदा कंदा फैसिलिटेट कंदा वॾनि माण्हुनि खे जेका महांगाई हले थी ऐं लॉकडाउन जी करे सूरत हाल ग़लति नथा ॻाल्हायो तव्हां मां हिकिड़ो परसेप्शन ॿुधायां थो मुआशिरे जी सर उहो ॻाल्हि थो करे पियो जेका हिन हालत कई आहे ॻाल्हि ॿुधो हिन महिल ज़ाल मूंसां गॾु तव्हां सां न आहे तव्हां को सुठी ॻाल्हि कयो न इहा कीअं असां इहो मञियो था तुंहिंजी ज़ाल असांजी न आहे असां इहो मञियो था न तव्हांखे ज़ाल असांजी न आहे तव्हांखे कंफर्म आहे हीअ जॻह जेका ज़ाल आहे हेॾी मरुड़ी होॾी हीअ जेका घरवारी तव्हांजी इहा तव्हां सां गॾु आहे हा हिन वक़्तु बि तव्हां सां गॾु आहे हा मूंसां गॾु न आहे बाक़ी छा अंधो आहे छा न ज़हनी तौर ते तव्हां सां गॾु आहे ज़हनी तौर ते ज़ान सां गॾु आई न हा कजां हिते बेइज़ती न कजां टीवीअ ते प्रोग्राम हलंदो थी सघे थो हिन जो ज़हन काॾहें ॿेहंदि हुजे हिन जो ज़हन किथे आहे मूंखे सॼी ख़बर आहे हाणे नओं मॉडल आयो फोन जो उते ज़हन थो घुमे हिन जो अच्छा हा हिन जो ज़हन वधि में वधि माना इहे नए मॉडल ताईं हूंदो आहे ॿियो को हिन जो ज़हन आहे फोनू खोड़ो हक़ीक़त इहा त मां हाणे पंहिंजे पुट खे ₹3.5 लख जी मोबाइल वठी ॾियां मुंहिंजा बाबा इहे ॿुधंदी कोन थींदो घर में आस्ते ॻाल्हि ऐं ₹3 लख साईं यकीन कयो मैडम हीअं जो फोटो कढो न हीअं टिकटॉक ठाहियो त माण्हू ॼण जहिड़ो वेठो आहे साईं वरी हुन में फोन में
साईं ॿ वरी माना तव्हां बीठा हो न हेॾो वरी तव्हां बीठा हो तव्हां मोबाइल जा फीचर छो था ॿुधायो? मिसाल हिकिड़ो ॾियां थो अहिड़ी साढी 3 लख मोबाइल वठी ॾियां इन लॉकडाउन में 3 लख जी मोबाइल वरिती आहे। जी जी 3 लख जी लॉकडाउन हिन न आहे न पंहिंजो पैसो सॼो हिन पंहिंजो वटि पैसो आहे। बचाए छॾियो आहे माण्हुनि जो, ॾिसो हिकिड़ी आवाम जो खणी वठितो। तव्हां 3 लखनि ते ध्यानु न ॾिजो। मां ॾींदमि 3 लखनि जी तव्हां थोरो मोबाइल खे ब्रेक करणो था यार ब्रेक वठी वठो। फीचर ॿुधाया जी नाज़रीन वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां। भली अथव छॾे यार मोबाइल खे। बचो तव्हांजे माण्हू जे हथ में हुजे त सुठी ॻाल्हि आहे। जी जी वेलकम बैक नाज़रीन, हिकु ॿीहर भलीकार 3 इडियट्स में। मोबाइल में मोबाइल जो पोइ एॾी सुठी मोबाइल तव्हां मूंखे मोबाइल वठी ॾियो या तव्हां हिन जी ॻाल्हि ते न हुजे एम मूंखे मोबाइल खपे या न त मूंखे तलाक ॾे बस जी ख़तम। ये मोबाइल ते तलाक हा साढनि 3 लखनि जी आहे मूंखे छा था खपे, करायो एमएनए साहब मूंखे तव्हां? खपे। ॾिस बयान घर तो फिटाए पियो न हाणे। हे तव्हां मूंखे बि त इहो वठी ॾियो न। हेॾो मां नौकर खे सर मोबाइल वठी ॾियां लख रुपए जो मोबाइल आहे। लख जी मोबाइल नौकर खे वठी ॾियां नौकर लाइ वठी ॾियां। करप्शन न, लख कंदो रुपए आहे बाबा, नौकर खे हे ॾिनी आहे। करप्ट ऑफिसर आहे तव्हां हिन मूंखे मोबाइल यकीन 3 लखनि जी खपे खपे। करप्शन ते मां लानत विझंदो आहियां, करप्शन चवण वारनि ते मां लानत विझंदो आहियां। ऐं करण वारनि ते न, ॾिसो न पाण ते नथो विझई, बाक़ी ॿियनि ते विझे मां छाजी सबूत ॾे जेकर मां करप्शन कई आहे का? साईं हिन मुंहं खे तव्हां लख जी मोबाइल ॾिनी अञा ॿियो कहिड़ो सबूत ॾिया तव्हांखे? हिकिड़ो गरीब माण्हू आहे वो दिलि चयो हाणे मूंखे मोबाइल खपे, ॻाल्हि न तव्हां छॾ मटायो। मोबाइल खे ज़हन में न ॿ मूंखे मिंट मोबाइल कढो। खपे खपे न त तलाक ॾे मूंखे। अरे हे छा आहे? इहा ॻाल्हि आहे। मां हे हेतिरी मोबाइल जे करे हा तलाक? तव्हां घरनि में जहिड़ा गुजरा मज़ाक यकीन करो, मुंहिंजी जेकी घरवारी हुई उहा उनखे हाणे त कोन्हे, उनखे मां काॾे वई तव्हांजी घरवारी? ॾेसि तलाक ॾे न त मां थो ॾियांसि। तूं पादर खाईंदे पुट मां परेशान लॻो मुसी पियो आहिनि बूट मतिलबु। लाइ वठा तूं छो तलाक ॾे? तुंहिंजी ज़ाल आहे, न सर सॉरी सर। अहिड़ी ज़ाल तुंहिंजी आहे, अहिड़ी सुहिणी मुसी तव्हां बाबा मूंखे जॾहिं नंबर एमएनए साहब ॻाल्हायो जी। चक्कर में आहे पुट, तूं छो थो ॻाल्हाए बीठो रूबरू? साईं ॻाल्हि ॿुधो, घर तो फिटाए मुंहिंजो ही मां हिन ते जेको आहे तव्हां केस उथी कंदो वञो, तलाक ॾियो या मूंखे मोबाइल ॾियो हींअर बस। घणो दिमाग़ ख़राब 3 लखनि जी तो चवे 3 लख। भले 3 लख। अरे हे छा आहे? हे मूंखे वरी मोबाइल खपे। एमएनए हुयो, मिंट में दुकानदार थी वियो, रक़म ॿुधाए फीचर ॿुधाए। तव्हां बि कुझु ख़्याल त कयो, हुनजो अॻे कारोबार नथो हले। भले न हले, मूंखे छो शादी कई? बेरोज़गार लॻो मूंखे पियो न आहे। पालींदो न, भले बेरोज़गार तोखे त पालियां थो, कीअं पालियां? तूं मोबाइल खाईंदी आहे ॾिसो 3 लखनि वारी? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ी मिली ॻाल्हि ॿुधो। मां हिन जनरल ॻाल्हि कई, साईं मां नाराज़ न थीजो, मां नाराज़ न थिए, घर तो फिटे पियो, नाराज़ न थिजो। रुगो हिकिड़ो माण्हू थोरो ई आहे, हर माण्हू पंहिंजो कंहिं बि औलाद खे वठी नथी सघे थो, घरवारी वठी मूंखे मोबाइल वठी नथी सघे थो। खपे हिकिड़ो मिंट भला ॿियो साईं तव्हांजे घर में हिकु सस्ती मोबाइल आहे, उहो को मॉडल ॿुधा। साईं मोबाइलियूं खपाईंदो आहे छा? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, साहिब, हे- यकीन करो हीअ जेके आहे हीअ लख रुपए जी मोबाइल आहे, मैडम तव्हां वठो बसि। हेठि छो छॾियो न तव्हां तलाक न वठो, साईं मुंहिंजी घरवारीअ खे न छो था खपे, ॾियो तव्हां? मूंखे न खपे, मूंखे 3 साढे 3 लख तव्हां तलाक न वठो, तव्हां भले साईं हिकिड़ी मोबाइल तव्हांजी गुलज़ार भंगवार बि भञी छॾी न, शो में आया करंट अफेयर सर्दियों ऐं सिंगार में आया, डांस कंदे कंदे को भॼी पई। हे डांस बि कंदो आहे। सर्दियों ऐं सिंगार में महिमान थी आया, गुलज़ार भंगवार घुरायो हुअसि। मोबाइल एमएनए साहब बजायो। हा मोबाइल हथ मां अहिड़ा माण्हू साईं तव्हांखे लॻनि, उहो सही लॻो तव्हांखे। उहा बि 2.5 लखनि जी त मोबाइल हुई मुंहिंजी। मूंखे मोबाइल खपे, मोबाइल खपे। फिलहाल छॾ त सही। मां कोन छॾींदमि, न त हलियो न तो। मां हली वञा हा क़ुर? हिकिड़ो मिनट मां सम्झां, तूं उथी बि तूं पुट कीअं सम्झाईंदे? तूं छॾ त सही। तूं हिकिड़ो मिनट उथी त बि मां साईं सम्झां। हिनखे सम्झायो तव्हां, मुंहिंजो घर तो फिटाए पियो। तूं उथी बि मां सम्झांसि थो न, तूं उथी बि तव्हां हिकिड़ो हिकिड़ो उथी हल, तूं ॻाल्हाए एंड कर, मां पोइ सम्झां बसि। तूं ॻाल्हि ॿुधो घर छो फिटे? बाबा, ॻाल्हि ॿुधो, तूं हेॾे मूंसां मूं ॾी त ॻाल्हाए न कर इएं। ॾिस ख़ुदा जो कसम आहे, मां ग़रीब आहियां, पिटींदो सां ॿियो तव्हांजी माना लव मैरिज जी इहा हालत आहे? ॾिसो ग़लति कयो न, न। मेरी ज़िंदगी हुई, मुंहिंजी न हुई। हिन मूंसां प्यार कयो, मां हिन सां प्यार न कयो। तव्हांजो कंहिंसां प्यार? इहो हाणे थी ॿुधाए, मूंखे चयो ई न अथई ज़िंदगीअ में कॾहिं 3 लखनि खां पोइ थी ॻाल्हाई इएं। ॾिसो हे जानू जानू करे ॻाल्हाईंदी, हाणे मोबाइल थी करे। हिकिड़ो मां सम्झां, तव्हां उथो, तव्हां हीलो आहियो तव्हां पंहिंजो। अरे मुंहिंजी ज़ाल आहे ना या तुंहिंजी मज़ाल, मूंखे मोबाइल खपे। हिकिड़ो कीअं मिनट, थियो? तूं उथी ग़रीब उथी, अरे बि पोयो बि ॾिसो, हिकिड़े थोरो सो वियो। ॾिसो हाणे ॻाल्हि इहा आहे जो हीउ ग़रीब माण्हू आहे, मिसकिन माण्हू आहे, इहो अफोर्ड नथो करे सघे। जेको माण्हू जंहिं हाल में आहे उन हाल में हलिजे। मां न हलंदमि। हा न हलंदी आहे, घर न हलंदी आहे। क़ुर छा ए ख़ुदा मां यार मूंखे ही छा थी वियो? हे शो में पहिरियों दफ़ो ईअं थिए थो जो ज़ाल कंहिं हिकिड़े जी आहे, वञे कंहिं ॿिए सां। सभु न, बिल्कुलु न। 3 लख साईं मोबाइल जा हिन चया आहिनि, दिमाग़ हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़राबु थींदो। औरत असां साईं बिल्कुलु असां हिनखे सम्झायूं था। ॾिसो तव्हांजो मुड़ुसु आहे, ग़रीब ज़रूरु आहे, उहा बि ॻाल्हि आहे। इहो मुतबर वारी ॻाल्हि की ख़ुदा साईं औरत जो इम्तिहान ई तॾहिं शुरू थो जॾहिं मुड़ुस खे गुरबत अची वञे। ॾिसो न मोबाइल हिन में छा आहे,
हाणे मां तव्हांखे 5-6 लख हिते ईअं ॾेई छॾिया त मुड़ुस सां वञूं हलिया 5-6 लख काॾों आणींदव साईं? अरे पिया न गाड़ी में पिया जाम पिया न छा ईअं विराईंदा छा पैसा? ॾिसो हाणे हिकिड़ो घर फिटे थो त असां छो हाल साईं 6 लख ॾियो मां 3 जी वठी थो ॼाण मोबाइल 3 असां पंहिंजो कंदासीं ॼाण ॾियो। बसि तव्हां मैडम ईअं कजो तव्हां असांजा वर्कर थियो तव्हां असांजा सेक्रेटरी थियो ऐं मां जेको आहे तव्हांखे 5 लख रुपया ॾियां साईं मां न कराईंदुसि मुंहिंजी घरवारीअ खे मां ड्यूटी बूटी न कराईंदुसि ठीकु आहे न साईं? तव्हां 5-6 लख ॾियो त ॾियो जे न त छॾियोसि। तव्हांखे अगरि ॾियणी आहे का नौकिरी ॾेई छॾियो सरकारी। हा न ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त हीउ कारोबारी माण्हू आहे नौकिरी में कुझु न रखियो हाणे हिन दौर में नौकिरी कुझु कोन्हे का साईं। नौकिरी वारा माण्हू जेको पाण नौकिरी छॾे मुख़्तलिफ़ कारोबार कंदा पिया त मैडम तमामु सुरीली आहे समझदार आहे। ॾिसो त फ्यूचर आहे हिन में छा में मतिलबु हिकिड़ी मोबाइल आहे 3 लख जी त माण्हू छो न वठे? मैडम इहो सोचो त उहा असां छो था अफोर्ड करे सघूं? कदव परावनि ॿारनि खे ईअं था ॾिसो पिया हे केरु आहे इहो? ॾिसो पोइ तव्हां पकोड़ो इहो हिन जो ॾोह न आहे हिननि सां गॾु रही रही ईअं थी आहे पोइ ॻाल्हि इहा आहे। ॾिसो मैडम तव्हां इन मोबाइल त न वञो तव्हां पंहिंजे मुड़ुस सां गॾु वञो मूंखे मोबाइल खपे बसि। मोबाइल मां वठी ईंदुमि न। तूं पुट कीअं यार केरु आहे चए मां वठी ॾींदुमि मोबाइल मुंहिंजी बाबा तुंहिंजी जान तो छॾ रहा है मोबाइल जान कीअं थो छॾ रहा है तलाक ते अची पहुती आहे माई जान थो छॾ रहा है। तूं सम्झे नथो हेॾे अच हेॾे आ तुंहिंजी घरवारी तुंहिंजी आहे मां माण्हू हुनखे सम्झां तोसां गॾु हले न हाणे ज़िद में अची अड़ी कंदी आहे न सुहिणियूं छोकिरियूं अड़ियूं कंदियूं आहिनि। हा हिकु त निभागो तव्हां मुंहुं न धोई घुमंदा आहियो हाणे सुहिणो ॾिठो आहे हुन मूंखे थी पई आहे त बसि पैसा बि ॾियो त माण्हू खे सम्झां थो न हलो न ठीकु आहे हलो उथो उथो जॻह ते वेही रहियो आहे तव्हांजो ड्राइवर यार। भला साईं मां वियां टप ॾे वेही था रहो जे इजाज़त हुजे 5 मिंट पंहिंजी घरवारीअ सां वियां मां बाबा हिकिड़ो सम्झां हिकिड़ो मिनट न न न ॾिसो हिकिड़ो मिनट मुड़ुस हूंदो आहे मुड़ुस सां असल में ना है मुझे मुड़स हाँ मुड़स ना है मुझे। मां आया आहियां क़ुरान आया आहियां सोच थोरो राति बि हुयमि आहियां ॻाढ़ो बि हुयमि आहियां कलाक पहिरियां बि हुयमि आहियां ना है मुझे को मुड़स कोई न अथई ना। न जेकॾहिं तव्हां मोबाइल वठी ॾे 3-3.5 लख जी पोइ सही आहे। हाँ एंटी मठी दे पोइ सही पोइ मां मोबाइल सां निकाह कर मूंखां पोइ छॾ बसि मूंखे बसि मोबाइल हाणे हीअं कर बाबा तव्हां मां सां गॾु हलो गाॾी में मां गाॾीअ में काॾे सही हले तव्हां मुंहिंजी घरवारी हलो गाॾीअ में अरे लूसी ना मोबाइल है वठी तुझी घरवारी मां मोबाइल फिर वठी न हे माण्हू जेको आहे हे मोबाइल जे चकर में मां भली वेंदमि ऐं मोबाइल भली केरु? दरपदर थींदी आहे नथी न डर 3.5 लख जी मोबाइल ते पंहिंजे प्यार खे छॾियो था ॾियो। ना है मुझे प्यार हुन जो प्यार मां तो मुझे प्यार थोड़ी हो। सही छा था कयो? ॾिसो पुट ॾिसो हाणे असां हिते अची वियासीं असां ॿोली ते आयासीं हुकूमती नुमाइंदा हुया। ॾिसो पुट ॾिसो बच्चा मुड़ुस जेको आहे मुड़ुस हूंदो आहे पराई चमक ॾिसी करे पंहिंजी झूपड़ी न ठाहिबी पराया महल ॾिसी पंहिंजा झूपड़ी न इहो हाणे मोतबर थी थो ॻाल्हाए पहिरियों 3 लख फीचर पियो ॿुधाए हाणे सम्झाईसि न मां इहो तोखे न सलाह पियो चवां लूसी त इहे हालत सुहिणियुनि सां शादियूं कंदो त पोइ इहे तातियूं थींदियूं तव्हां सां तॾहिं चओ था पंहिंजी सौट मासा सां शादी कयो पंहिंजी ग़रीब सां शादी कयो चवंदा आहिनि जेके पंहिंजो जेको आहे मारे जेको आहे छांव ते रखंदो आहे अहिड़े बलान सां कंदो त मेकअप में पूरा हूंदो मोबाइल वठंदासीं हे केड़ा बाबा दुकान वठंदासीं मोबाइल जो तूं सब्र त कर रुगो लॉकडाउन ख़तम थिए ए दुकान सॼो तूं पोइ जेका वणे साईं ठीकु आहे हाणे हे पाण परचान असांखे इजाज़त ॾियो पुट मुड़ुस मां वरी मज़ाक कईमांव पियो मुड़ुस तुंहिंजो इहो आहे असांजी तूं न्याणी आहे बचो आहे असांजी सम्झे मां इहो सिर्फ़ु सम्झाइणी ॾियां पियो हणाए लत शुरूअ में लत साईं हिकिड़ो मिंट हेॾे ई ज़ुल्म लॻो पियो आहे जो इनजे लाइ प्यार में पढ़ो पंहिंजे पीउ माउ जी मर्ज़ी सां जॾहिं शादी कंदो न तव्हांजी पोइ इज़तूं थींदियूं हाणे मोबाइल जे करे हू तलाक थी वठे पई मुंहिंजी मुंहं में पंज साईं मोबाइल जे करे न तव्हांजी महांगाई ऐं लॉकडाउन जे करे परेशान थी वियो आहे न त उहो वठी ॾेई सघे थो साईं मुंहिंजो सॼो सर हक़ीक़त इहा आहे असां हिननि माण्हुनि जे करे हिननि मेकअपनि जे करे हिननि ज़ालमनि जे करे हे ॾिसो हे मेकअप घणे जो ख़र्चु थियो हूंदो हिन में साईं वॾो ख़र्चु हलायो कर इहा हक़ीक़त आहे वॾो ख़र्चु आहे मोबाइल पहिरियों मोबाइल ॾेखारियो हिकिड़ो मिंट हे ॾिसो हे मोबाइल 1.5 लख रुपए मोबाइल हथ में अथसि ऐं 3 लख वारी मोबाइल जे कटे हिकिड़ो मिंट ॾिसूं त साईं जानी छो भला कंहिंखे चयो साईं इहो जानी कंहिंखे चयो तोखे चयो चई वे हुनखे चवणो हो तोखे बाबा तोखे जज़्बात में चयो मेरे ॻाल्हि हे वठो बाबा ॾिसो मुड़ुस हूंदो आहे जहिड़ो हुजे किनो हुजे कमीनो हुजे मुड़ुस आहे मुड़ुस साईं एमएनए साहब तव्हां बि माना शुरू थी था वञो बसि सर मूंखे जज़्बाती थियो मां हिन जे लाइ मूंखे हक़ीक़त यार ॾुख थिए थो पियो असांजी क़ौम काॾे थी वञे यार असांजो माण्हू असांजी औरतूं असां मर्द काॾे था क़ौम जो ख़्यालु कयो न महांगाई घटायो न ॼाणी वाणी साईं 3 लखनि जो उते मोबाइल ऐं फीचर ॿुधाए माईअ खे कन्वर्ट करे पंहिंजे पाण ॾे हाणे वरी मोतबर शख़्सियत थियण जी कोशिशि थो करे अॻे वीचारो मुआशी तौर ते एॾो परेशान लॻो पियो आहे ओ हेॾे तूं हेॾे पखो हण हे हरूभरू पादर थो करे सिक्योरिटी तव्हांजो पार्लियामानी ॿोली ॻाल्हायो हिते सर पार्लियामेंट कहिड़ी ॿोली ॻाल्हाए कावड़ थी छॾे पई तूं नौकर मुंहिंजो पखो वणे थोरी पियो ग़रीब गारियूं था ॾियो वेठा तव्हां यार
त साईं मां हलां थो तव्हां हाणे पंहिंजे हथी कयो ऐं हिन बाबा मां कंहिंखे हथी को कयां साईं। ॾिसो असांजी महांगाई त न महांगाई इन लाइ कई आहे त तव्हांजो माहौल पंहिंजो सिधो कयो सिधो कयूं था साईं तव्हां पर मुड़ुस खां ईअं तकड़ में तलाक न आहे वठिबी सुहिणी आहे मञा थो सुहिणी आहे ॿार न पर थी छा आहे जॾहिं मुंहुं धोई ईंदो न हे बटिजी वेंदो न न ईअं न ईअं मेकअप एॾो न आणो सोणी आहे मुंहिंजी ज़ाल ईअं न आहे ईअं परी आहे इहा ॻाल्हि न आहे मां त असांजूं ज़ालूं मेकअप कंदियूं न मुंहुं धोइण खां पोइ ख़बर पवंदी आहे अहिड़ा माण्हू ठीकु आहे हवाली मिलंदा रहंदा आहिनि। प्रोग्राम कहिड़े प्रोग्राम ते था कोई प्रोग्राम न आहे तव्हां कहिड़ो प्रोग्राम आहे प्रोग्राम आहे न कहिड़े इम्तियाज़ मीर जे प्रोग्राम ते वेंदव हा बिल्कुलु जेको रड़ियूं करे ॻाल्हाईंदो बिल्कुलु छिड़क तव्हांखे ॻाल्हाइण न ॾींदो सही प्रोग्राम ॾिठो मां अहिड़ो छिड़क कराए छॾे मज़ो मार पई थिए त तूं मारी थिए मूंखे उहो ई ॻाल्हाईंदो तव्हां ॻाल्हाईंदो हिन कहिड़ो फ़ाइदो पोइ हिते वेही ॻाल्हायो बसि बसि इहो मज़ो वठिजे भला ज़िंदगी जो हिनखे सम्झायो बाबा अरे हेॾे आवो हलिया पकोड़ थो बसि वियो हलियो न हरू भरू हाणे तूं 3 लखनि जो ॿुधी करे बेइज़ती बि कयई राज ॾिठो तलाक बि घुरियई छा थींदो मोबाइल त कोन मिलंदी तोखे रहंदो मां बि हलियो वेंदमि हाणे हिनजो हल छा आहे आख़िर हाणे छो भला ई मूड सही कर भला तव्हां हुननि जी ॻाल्हियुनि में न अचो न हो MNA आहिनि हुकूमती नुमाइंदा आहिनि हुननि जो कमु आहे माण्हुनि खे सुहाना ख्वाब ॾेखारण जा हा न। सब्ज़ बाग ॾेखारींदा आहिनि हे पहिरियां असांखे चवंदो त तव्हांखे रोड गैस बिजली पाणी हर शइ मिलंदी पंहिंजे ॻोठ खे मिली सियासतदाननि जे चवण ते ऐलाननि ते न वेंदा कयो कॾहिं हा न ऐलाननि ते घर थी छॾी चरी मूंसां अलाए केतिरा वाइदा कया अथऊं ऐलान कया अथऊं मूंखे ई कुझु न मिलियो आहे तव्हां सियासतदान जे चवण ते पंहिंजो घर ख़तमु थियो बिल्कुलु हा साईं हे न मूंखे पाण ज़ाती ख़बर आहे त हिनखे 20 साल थी विया हाणे नौकिरीअ जा ॾटा त ॼण 40 जो थी वियो आहे 20 में हुनखे नौकिरीअ जी दरख़्वास्त ॾिनी हुई न मिलियसि घणी साईं हाणे तव्हांजी तक़रीबन उमिरि हूंदी हाणे 42 43 साल थिया अञा अहिड़ा त करीनि थो हा बसि ॾिस सोच कुझु न थियो आहे कुझु न थींदई हिन करे घर बचायो हल मोबाइल मिलाई बि साईं उनजो ख़राबु थी वञे जेको आहे बोर्ड ख़राबु थी वञे माना 1.5 लख जो बोर्ड मोबाइल त तुंहिंजी रुखी मानी पंहिंजे घर जी भली हर भरू तव्हां वधीक महलनि जा ख़्वाब ॾिसी करे पंहिंजी झूपड़ी न ठाहे पंहिंजो घर तबाह न कयो झूपड़ी न आहे साईं पको कोठो आहे छो झूपड़ी कई अथई कोठो त हा न कोठे ते छा कमरो अच्छा मां चयो हो कोठो आहे लखनऊ वारो गहला सांगरा अच्छा ईअं न कर न पंहिंजो कोठो हुजे त ॿी हालत न हुजनि आहे तव्हां कमरो आहे साईं तव्हां कीअं था करे ख़ुदा हिकिड़े कमरे में रहंदा न असां 4 कमरनि में रहंदा आहियूं कंहिं महिल हुते सुम्हंदा आहियूं कंहिं महिल हुते कंहिं महिल 2 भाती हो त हिकु कमरे में रहंदा बहरहाल तव्हांजो घर बचाए विधो असां अहिड़ी का ॻाल्हि न आहे तव्हां नाज़रीन इन ते असांजो अॼु जो 3 इडियट्स शो पंहिंजी पुॼाणे ते पहुतो ईंदड़ 3 इडियट्स शो ताईं मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ हिनखे त परचाए नथी हले बसि सही थी तव्हां हाणे